गंबट में वाक़िया कंदासी। गंबट की गेम्स अस्पताल में बलूचिस्तान वासिन मासूम वाड़ी जा कामयाब ऑपरेशन किया विया। गेम्स अस्पताल इंतजामिया मूजिब वाड़ी ज़रीना दिल के सोराख समेत ॿुधण की सघ का महरूम हुई। एक ॾींहं में संदसि कामयाब ऑपरेशन किया विया आहिनि। वाड़ीअ जे इलाज ते 25 लाख रुपयनि जो ख़र्च हो, जेको सिंध हुकूमत के साहकार सां मुफ़्त में कयो वियो। गंबट में ब्रेकिंग न्यूज़ हवास शेयर कई पिया। गंबट की गेम्स अस्पताल में बलूचिस्तान वासिन मासूम वाड़ी जा कामयाब ऑपरेशन किया विया आहिनि। गेम्स अस्पताल इंतजामिया मूजिब वाड़ी ज़रीना दिल के सोराख समेत ॿुधण की सघ का महरूम हुई। एक ॾींहं में संदसि कामयाब ऑपरेशन किया विया आहिनि। वाड़ीअ जे इलाज ते 25 लाख रुपयनि जो ख़र्च हो, जेको सिंध हुकूमत के साहकार सां मुफ़्त कयो वियो। गेम्स अस्पताल इंतजामिया मूजिब वाड़ी ज़रीना दिल के सोराख समेत ॿुधण की सघ का महरूम हुई। एक ॾींहं में संदसि कामयाब ऑपरेशन किया विया आहिनि। वाड़ीअ जे इलाज ते 25 लाख रुपयनि जो ख़र्च हो, जेको संदसि हुकूमत के साहकार सां मुफ़्त में कयो वियो। अपडेट्स फॉलो कंदासी गंबट मां ममताज़ पेवड़ का। जी ममताज़, आगाह कजो। मानवी मां ॿुधाईंदो आहियां त गेम्स अस्पताल में बलूचिस्तान वासियुनि जेका निंगरी आहे ज़रीना, उन जा हिकु ॾींहं अंदरि जेके ॿ कामयाब जेके धारदार ऑपरेशन कया विया आहिनि। जेका 4 साल ज़रीना खे जेको आहे दिलि में सोराख समेत जेको आहे ॿुधण जी सघ जेको न हुई, जंहिंजो जेको आहे दिलि जे सोराख वारी सर्जरीअ सां गॾु जेको आहे कोक्लियर इम्प्लांट पिणु कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त डॉक्टर मूजिबि जेको आहे निंगरी जाइ जे मथां ॿुधण जी सघ खां महरूम हुजण सां गॾु दिलि जे सोराख वारे मर्द में जेका मुब्तला हुई। निंगरी जो गेम्स अस्पताल में कोक्लियर इम्प्लांट ऐं दिलि जे सोराख वारे मर्द हुजण वारा ॿई ऑपरेशन हिकु ॾींहं में मुफ़्त कया विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त जेका निंगरी आहे, डॉक्टरनि पारां ॿुधायो थो वञे त हुनजी जेका सिहत आहे उहा बिल्कुल सही आहे। ऐं उहा जेका निंगरी आहे कुझु महीननि अंदरि जेको आहे पंहिंजी ॿुधण जी ऐं ॻाल्हाइण जी जेका सघ रखी सघंदी आहे, उहो ॿुधी ऐं ॻाल्हाए सघंदी। गेम्स इंतज़ामिया मूजिबि जेको आहे जेके ॿई कामयाब ऑपरेशन थिया आहिनि, दिलि जी सर्जरी ऐं कोक्लियर इम्प्लांट, ॿिन्ही ते जेको आहे 25 लाख खां वधीक जेको ख़र्च आयो आहे, जेको सिंध हुकूमत जी मदद सां जेको आहे हिन निंगरीअ जो मुफ़्त में कयो वियो आहे। हिन निंगरीअ जा जेके वारस आहिनि उन्हनि इहो ॿुधायो आहे त असां मिसकीन ऐं अबोच ऐं ग़रीब हुयासीं। असांखे जेको आहे सिंध हुकूमत जी महिरबानीअ सां डायरेक्टर रहीम जी मदद सां जेको आहे असांजी निंगरीअ जा जेके ॿई कामयाब ऑपरेशन थी विया आहिनि। ऐं जेका निंगरी आहे हिन वक़्तु मुकमल सिहतयाब आहे। ॿिए पासे डायरेक्टर गेम्स चवणु आहे त जेका नंढा ॿार हूंदा आहिनि 5 सालनि खां घटि वारा, जेके उहे ॿुधण जी ऐं ॻाल्हाइण जी सघ न रखंदा आहिनि, उन्हनि जा जेके हिते कोक्लियर वारा जेके इम्प्लांट आहिनि उहो फ्री में ठीक है। वॾी महिरबानी ममताज़ पेवड़ तफ़सील ॾियण जे लाइ।